40 ॾींहं चोर जा हिकु ॾींहुं भागे जो बि ईंदो थई ॾितल। सुगड़ तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, कादन मुंहिंजो भाउ आहे। असांखे हर मसइले में पाण सां गॾु रहणो पवंदो ऐं हर मुसीबत सां बेहयाती मुक़ाबिलो करणो पवंदो। असां मेहनत मज़दूरी करे जॾहिं पंहिंजो रोज़गार करे सघूं था त पोइ वारदादू करण जो कहिड़ो कमु आहे असांखे? सुगड़ हाणे मूंखां तगारी कोन खजंदी, हाणे मज़दूरी मूंखां नथी पुॼे। हूअं बि दौलत महिनत सां हासिल कोन थी थिए। दिमाग़ खपे, अकुल खपे। असांखे दौलत न, सुकून खपे, सुकून। दौलत में ई त सुकून आहे। अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी, मां तोसां गॾु आहियां। हाणे जेका बि असां वारदात कंदासीं उहा अजीब हूंदी, बिना दाबे जी, बिना हथियारनि जे। वाह पुट वाह। इहो मुमकिन नाहे जो हथियार न हुजे। हा इहो कीअं थी सघंदो? या अकुल जी रहंदा सुगड़ बेवकूफ़ो। ॾिसो त मां कीअं थो हाणे नी नामुमकिन खे मुमकिन बणायां। वाह पुट वाह। रो पुट रो 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 भाई रो। अरे तू मां सम्झो ख़बर थी रोए, तू तो रोई छा थियो आहे? सेठ तनु अकेलो थी वियो आहे। अकेलो थी वई? ॾितल सऊदी वियो छा? तोखे काथे छॾे वियो? हलाणी वारे मेले ते त कोन छॾे वी? न सेठ तनु मुंहिंजो भाउ मरी वियो, गुज़ारे वियो आहे, फोत थी वियो आहे, एक्सपायर थी वियो आहे। हाँ एक्सपायर थी वियो? अरे ॿुधाई हा त एक्सपायर वारी तारीख़ मटाए नवां ठपा हणायूं था। सेठ ठपा एतिरा लॻल जो आंगूठे हिननि जी जाम कोन रहियलु बाबा। पोइ मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? मूंखे त बा रोअण बि कोन ईंदो आहे। जे मां रोअंदुसि न त सभु खिल में ॿुटिया पिया हूंदई। सेठ रोअण जे लाइ असां ई कामियूं बाबा। असांखे ॾोकड़ ॾे त कपड़ तपड़ जो बंदोबस्तु कयूं। असां बि दुआ कंदासीं ऐं ॾितल जो लाश बि दुआ कंदी हा खोड़ ॾोकड़ बाबा खोड़ रो न बसि। 150 मां कमु हली ईंदो। सेठ मुंहिंजो भाउ विझंदो कोन बाबा। 150 मां त कमु बि कोन थी जो हुनजे पुट खे साफ़ कयो कढी छॾियो बाबा। कुझु वधा कम खे कांद पे वारनि पटाटनि वारी देगे ते पटाटा साईं सस्तो था कयूं बत। पटाटा किलो घणे 30-40 रुपया ऐं गिह जी डॿी अधु किलो जी ऐं काठियूं ऐं देग पूरी। बाबा ने हिसाब किताब खे छॾ बाबा। तुंहिंजे ने हिसाब किताब में मुंहिंजे भाउ जो लाश धप करे विधो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।